ज़ाकिर हुसैन कादरी साहबन जेके सां गॾु आहिनि, नात हुआ ज़ाकिर हुसैन कादरी साहब, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सॼी ट्रांसमिशन में रखनि ऐं हीउ ख़ूबसूरत जेको बरकतुनि ऐं रहमतुनि जो सिलसिलो अॼु सां गॾिजी इन जी शुरूआति विधी आहे उनखे अॻियां वधाइनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अमड़ तुंहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। सले अला नबी ना सले अला चो मोहम्मद, खणी गोद में ही गदलो गुनहगार पाले, न पाए आखिर चयई मुंहिंजे नाले। बच्चा शल सनागर बणजी उहो वक़्तु आयो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अगर जे मदीने वारो सहारो न ॾे हाँ, त दुनिया सरासर मूंखे निधिण को सॾे हाँ। हींअर आओ नधिण को नाया संदन जो असायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। सले अला नबी ना सले अला चो मोहम्मद, अमड़ तुंहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। सले अला नबी ना सले अला चो मोहम्मद। ख़ूबसूरत आवाज़ ज़ाकिर हुसैन कादरी साहब जी जेका तव्हांजे साम्हूं रखीसीं।